अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर टगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे इल्म नहवियात। हिन इल्म जे बारे में ॿोली जो मशहूरु माहिर डॉक्टर जेटली लिखे थो, उहो इल्मु जंहिंमें लफ़्ज़नि मां ठहंदड़ लफ़्ज़ी मेड़नि, फ़िक्रनि ऐं जुमिलनि जी रचना जो अभ्यास कजे थो, उन करे हिन इल्म खे वाक़िया विज्ञान या इल्म नहू चइबो आहे। इल्म नहू जुमिलनि ऐं उन्हनि जे जुज़नि जी बनावट, सिटा, नमूने ऐं अमल सां बहस करे थो। जीअं त जुमिला लफ़्ज़नि जो मेड़ आहिनि, उन करे जदीद लिसानियात में लफ़्ज़ खे इल्म नहू जो मर्कज़ बनायो वियो आहे। इल्म नहू लफ़्ज़नि जे सूरतनि ऐं जोड़जक सां बहस नथो करे, पर लफ़्ज़ कीअं मेड़, फ़िक्रा ऐं जुमिला ठाहीनि था ऐं जुमिले अंदरि कहिड़ो कार्ज कनि था, उहो इल्म नहू जे दायरे में अची वञे थो। नहवी जोड़जक में न रुगो सभु जुज़ा हिक ॿिए सां नथा मिलनि, मगर उन्हनि जूं ख़ासि जायूं बि मुक़ररु हूंदियूं आहिनि जिते हू वारिद थी सघनि था। सिंधी, उर्दू, हिंदी ऐं फ़ारसी वग़ैरह ज़बाननि में फ़ाइल अॻु में ऐं फ़ेल पोइ ईंदो आहे। फ़ाइल जूं सिफ़तूं उन खां अॻु ईंदियूं आहिनि। मफ़ूल फ़ेल खां अॻु ईंदा आहिनि। अरबी ज़बान में घणो करे अॻु में फ़ेल ऐं पोइ फ़ाइल ऐं पोइ मफ़ूल ईंदा आहिनि। अंग्रेज़ी ज़बान में अॻु फ़ाइल ऐं पोइ फ़ेल ऐं पोइ मफ़ूल ईंदा आहिनि। हर्फ़ जर ऐं हर्फ़ इज़ाफ़त वारा लफ़्ज़ सिंधीअ में इस्मनि ऐं ज़मीरनि खां पोइ ईंदा आहिनि, मगर फ़ारसी, अरबी ऐं अंग्रेज़ी ज़बाननि में पहिरीं ईंदा आहिनि। ईअं लफ़्ज़नि जी तरतीब मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जी जोड़जक में ॿी आहे।